अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये सिंध जो नौजवान आहे त सिंध जे माण्हुनि खे इन जी शिकायत आहे त भई सिंध जे माण्हुनि खे छा थी वियो आहे कि फेसबुक ते पिया विढ़नि, के असेंबलियुनि में पिया विढ़नि, के वरी नॉन कस्टम कपिड़े ते दादू में दादू में किथे दादू में ॿियनि शहरनि में बि इहो थी वियो आहे। दादू में असल में पठान कोई उन्हनि लगायो आहे सस्तो माल, माना सस्ते हिसाब सां। सस्तो त भई ग़रीब गुरबे जे लाइ त सही आहे न। सही आहे, पर वो वरी जेके हुते दुकानदार उन्हनि वरी पंहिंजे हिसाब सां माना हड़ताल कई त नॉन कस्टम हिननि खे हटायो हितां। रोज़ ई ॼण वारो अलाह नॉन कस्टम कपिड़ो त उहो ॿाहिरि मुल्क जो कपिड़ो त पाकिस्तान में ठहंदो आहे। नॉन कस्टम कीअं थियो इहो? नॉन कस्टम त न आहे, पर हिकिड़ो हुन पठान त पंहिंजे हिसाब सां कारोबारी माण्हू आहिनि, हुननि खे लाज़मी फ़ाइदो हूंदो तॾहिं हू हलाइनि था न। माना चवण जो मक़सदु इहो आहे त असांजा सिंध जा माण्हू जेके आहिनि कपिड़े वारा दुकान आहिनि इज़ाफ़ी था वठनि। हा, ज़ाहिर आहे न, नॉन कस्टम त कपिड़ो न आहे, कपिड़ो पाकिस्तान में ठहंदो आहे, पाकिस्तान में ईंदो आहे। नॉन कस्टम कीअं थियो? ॿाहिरि मुल्क मां अचे त तॾहिं माण्हू चई सघे थो नॉन कस्टम। भई इहे दुकानदार हज़रात छो ग़रीबनि ईद लॻी पई आहे, अगरि उहो उन्हनि खे डिस्काउंट में ऐं घटि रेट में था ॾियनि, तव्हां शायदि मथे था वठो, मुनाफ़ा मथे था रखो, त ईअं न कयो। अच्छा पोइ बसि असेंबली में इहो तव्हां ॾिठो जहिड़ो 2-3 ॾींहं थी विया आहिनि, इहो जहिड़ो हले थो पियो। इन खां ॿियो बि जोड़ो, ॿियो जहिड़ो फेसबुक ते हले थो पियो। अलाए छा थींदो, असांजी सिंध जो ख़बर न आहे। सिंध जो त अलाह वाही आहे, बाक़ी असां इहा हिदायत अॻियनि खे कयूं था त महिरबानी कयो, रमज़ान महीनो आहे, कुझु एतिराम कयो, गार गंद न कयो, ॿियो न रमज़ान जो एतिराम कयो। असांजी इहा गुज़ारिश आहे, जेके बि दोस्त आहिनि गार गंद कनि था फेसबुक ते, इहो गार गंद न कयो। माउ भेण, तव्हांजी माउ भेण आहे, हुननि जी बि माउ भेण आहे, गार ॾियो था, हुननि जो कहिड़ो ॾोह आहे? उहो त घर में वेठो आहिनि, तव्हांजो जहिड़ो आहे तव्हां पाण में ॻाल्हाए न, पंहिंजो पाण ते गार ॾियणु इहो ग़लति आहे, इहो ग़लति, बिल्कुलु बिल्कुलु ग़लति, हुननि जो कहिड़ो ॾोह आहे? हक़ीक़त इहा लखी ॻाल्हि आहे। माशाल्लाह तबारक अल्लाह, तव्हां सुहिणी ॻाल्हि कई सऊदी अरब में रही करे। ऐं ज़बरदस्त वाक़ई बि वॾो मतिलबु मसइलो रखो पिया। हिकिड़ा फेसबुक ते था विढ़नि, हिकिड़ा असेंबलियुनि में पिया विढ़नि, हिकिड़ा वरी नॉन कस्टम पिया था विढ़नि, पंहिंजो पाण में। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, सिंध वाहिद सूबो आहे सिंध, जंहिंमें हर क़ौम आहे, हर को पूरो पाकिस्तान आहे, ईअं सम्झो ना पाकिस्तान आहे हुते। बिल्कुलु इहा असांजे सिंध जी मोहबत आहे, पर हुनजो फ़ाइदो माण्हू ग़लति था खणनि। हाणे पंजाब में वेंदो, हुते तव्हांखे को उड़ियो थोरो को मिलंदो ॿी क़ौम वारो, न त रुॻो पंजाबी मिलंदा। पिशावर में ख़ैबर पख्तूनख्वा में वेंदो, हुते तव्हांखे पठान मिलंदो। सिंध असांजो वाहिद सूबो आहे जिते हर रंग मिले थो। तंहिं हूंदे बि असांजे सिंध में इहा जो तहज़ुब आहे न, इहो वॾो ख़राबु आहे, वॾो ख़राबु आहे। माशाल्लाह तव्हां सुहिणियूं ॻाल्हियूं कयूं, ज़बरदस्त। ओवरसीज़ पाकिस्तानी ॿाहिरि मुल्क में रही करे यकीनन तव्हांजी मुस्बत सोच आहे, तव्हां ॾिसो पिया त ग़लति आहे। सो बिल्कुलु इहा बि ॻाल्हि तव्हांजी दुरुस्त आहे। ऐं भई दुकान हज़रातनि खे बि इहो पैगाम आहे त भई ईअं न कयो, हे बि पाण दुकानदार आहे, ठीकु आहे न। नॉन कस्टम कीअं थियो? ॿाहिरि मुल्क मां आयो आहे त जो नॉन कस्टम कपिड़ो आहे, जिते हुन ते टैक्स लागू न थियो आहे, तॾहिं हुननि खे सस्तो मिलियो आहे। भाई उहो पाकिस्तान में ठहे थो, लाहौर में थो ठहे, कराची में थो ठहे, पंहिंजो सियालकोट में ठहे, हैदराबाद में पियो ठहे, हुतां खणी अगरि उहो सस्तो था खपाइनि कनि, ग़रीबनि जे लाइ आसानी था कनि, कहिड़ो मतिलबु सॼो साल त कोन खपाईंदा न, ईद में था खपाइनि, खणी आया आहिनि त छॾियो, हुननि खे बि रोज़ी करण ॾियो, ऐं सिंध जे माण्हुनि खे ग़रीब गुरबे खे बि वठणु ॾियो न। इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे। बसि रोज़ी अलाह हर कंहिंजे नसीब में लिखी आहे, जेका हूंदी उहा मिलंदी। माण्हू इहो न करे त यार हे मुंहिंजे दुकान जे अॻियां अची वेठो आहे, हे मुंहिंजो रेट ख़राबु थो करे। रोज़ी हर कंहिंजे नसीब जी आहे। अगरि उहो सुठो सोचे आयो आहे त अलाह हुनखे ॾींदो। तव्हां अगरि सची दिलि सां हलंदो, तव्हांखे बि रोज़ी मिलंदी। कंहिंसां साड़ हदस न कयो, हर कंहिंजे रोज़ी में सोचो आहे हुनजे सदके असांखे मिले, इहो सोचींदो तव्हां कामयाबु थींदो ऑटोमेटिक। बिल्कुलु इहो नेचुरल निज़ाम आहे, कुदरत जो निज़ाम आहे, हिन खे फॉलो कयो। वरी महिरबानी।